नाज़रीन, ټنڈو जाम लॻ हुसरी थाणे जी हद में नौजवान जो फसल मां क़हाड़ियूं लॻल लाश हथायो आहे। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे इमरान अली सोहो। जी इमरान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, ټنڈو जाम वेझो ټنڈو हैदर लॻ हुसड़ी थाणे जी हद मां आलमाणी मोरी वटां वणनि जे फसल मां 25 वरनि जे जलालुद्दीन पुट दादो टंगड़ी जो गोलियूं ऐं कुहाड़ियूं लॻल लाश हथायो आहे। जॾहिं त उते मौजूदु ॻोठाणनि पुलिस हुसड़ी पुलिस खे इतलाह ॾिनो, जेको मौक़े ते पहुची ऐं लाश खे पंहिंजी तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल हैदराबाद पहुचायो आहे। जॾहिं त क़तल जो कारण अञा ताईं मालूम न थी सघियो आहे ऐं पुलिस जो चवणु आहे त वधीक जांच करे रहिया आहियूं त नौजवान खे कंहिं ऐं छो क़तल कयो आहे। जॾहिं त वाक़े जो अञा ताईं को बि केस दाख़िल न थी सघियो आहे ऐं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। जी इमरान, अमां जी महिरबानी।